मालिक हाणे करम कर, हाणे रहम कर असां मिसकिननि ते। हिन बारिशनि जे मौसमनि खां असांखे बचाए। सॼियूं घटियूं किन लॻियूं पियूं आहिनि, गप रोज़गार कारोबार डोन लॻा पिया आहिनि। मालिक हाणे करम कर। बरसातां वॾियूं थियूं हिन दफ़े। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे पोपट खुश खैर, इहो गप मां कीअं तिरकंदो? बस भाई ये तिरकंदो मसे बचवा घर का त जंग निकती पान छा की बुला पेट त पालनो ना के तंत्रो घुरे तो ना इनके केड़ी खबर त बरसात थी आ। हाने पेट दे बहानो न कर, मन न मन रन मुरीदा तो के रन दबायो तो सोचो वठी। अरे ना बाबा घर ने सोचो वठी देनो ना यार, तू घणी असा की बेइज्जती न कंदो कर सजा दियो गाल ती सीधी तो सावरी मां के लगे तो रन मुरीदा छा खपे। बिल घणो आ असांजे? बिल तो दे यो हूं तो यो 435 रुपया। 435 हाँ बिल बदियन जो सौदो। ए बदियन में 435 रुपया। बाबा मां वठो छ यो टपेंदो तू जेको चे मन उनके तू दई छाट। बाबा गाल बुध पैसा माके देना हुंदा बे पर जेको चे उनके रुपए जो भी सौदो न दे भले तोने मां चाई तो पेना। बदियो पंजे जेको आनी दिमाग में फीड करे छाद बे पर रुपए जो सौदो कंके न। बस समझियो मां समझियो। खाता है कारा करे छजाती असा भरे न सकदा पैसा। अच्छा बस उदा चावर दे। हाँ ये देखो चावर मेहमान आया न चावर खंदा त मियो की ना बतो न मियो की में वरी चावर ता चावर चावर सही जरूरी है चावर। हां मी में चावर ये खाइन त पचा क्यों आने बलाडो पटाटा वठी आयो। हां करे बद अच्छा चावर करे ध्यान तो हे मां तोरे रखंदो बी सही ना चावर। बी माजी गाल याद अथी न के गारे कई माई समझियो में बाबा कोई भी अचे के के छोड़ो ना जानो भली तू छोड़ मां छोड़ा चाप के रुपए जो तो नदी जो मां चंबा ना को वठे उधर से। ठीक है भली असा के छाए मालिक तू आ बा ढली दे त नदी दा थे न सौदो चढ़ाऊ असा। यो वरी बिन दिन में 500 जो सौदो खाई आती। घर दे कोले मानू रहंदा जानवर असा त फाथाऊ अची नि बातन मो अरे हे त अरे हे त चावर मोकला त घर वे खाइंदा मां कदे ओड खैरात भी आए न खबरू वरन जी पुजणो भी लाजमी आ कखे छोकरा अड़े थे जाए पर पोट अड़े थे जाए हे माजे घर त दी जाए यार तकड़ा मां के खैरात ओडे में दो पिया तो हे मेहमानन के जो पाचाए खारायो ठीक आ। यो खैरात हली न वने पुजण जी क्या ये असा दे इंदा नहीं पोत किंदे शादिन ते वरी के जी काला रन जी काला इनी मारे छडियो मुके चपा रन ते ना को डायना। हेलो अरे काठिया हे खबड़ू वारन जी खैरात उड़ाई वे तो पे छोकरे चावर मोकलिया माई ना छोकरो खणी आई हुई चावर तो आया पर खैरात के छज पेरो सोडो करे पुजाए चावरी कुटला यो तड़े जो साबुन लटन जो साबुन सरपो अंकुली दो माचिस बटे दी अग में जो वठी आयो मां वरी खपाए छजावे छा खपी आना इज्जत तो ये पुजाए पो खैरात ते वने। हाँ मोकला तो वठी तो अच्छा पो वना तो रन न सुल्तान रहिया सही ढाबा भी जान दिसा अग में को पण किए क्या यार ओडे सजाद के भी चाहिए आयो तो भाई मां ऑर्डर न दे भले मां चाबे रुपए जी के ऑर्डर न देनी छोरो वो जो सफा ज़हनी आ दिमाग में गाल रखी उन मां के न दींदो पो किए करा दे रन भी न खणी छोडो तो मारे भी दी किए कजे यार करास तो कुछ बेओ छा वनी बरसातन बस कम लाए छड़िया हेडो ही पानी वयो आ यार। यो सजाद मखणी आनो हुंदो तो अठ आनो आए छो न। हाँ यार दिसे तो ना सी केडो पियो आ जको असा एकड़ा पुराणा मानु पियो को घणा उडरी एकड़ो दे एकड़ो। हाँ करे जो आ 20 रुपए जो आ 20 जो। हाँ चार में तो 19 रुपया मिलदो यार पो यार रुपयो असा जो हक नहीं हक तो तवाजा घणा न पर कमाल करे सजी पोपट वडी गाला करे यार तू कम छा खपे जा हथ नानी जे पुट कच्चो माना सही आ ना यो नो। हाँ बस आने ही खड़ा तू अरे हे दे भागा हे अच्छा कच्चो न छोड़ी नहीं हमारे कपड़न जो मौका रो किचो
अरे निभागा हे छा कई अरे मां चवियो पक्का लानो ते मां खाया उनके हे तू कचो आनो मां करिनो हे मने मोकरो कपड़ा जो करे छडी हाने मां घर दे वेंदुम त मां के घर वाली कुटी दी त पोइ हाणे अधा त हिते असां वटि कचा मिलंदा ॿियो असां हिते पचायूं था न बस मां कहिया कर ॿियो कुझु न मां के कपड़ा नारो साबुण ॾे त मां कपड़ा धोआयां भली पैसा ॾे थो छो पैसा ॾियां हे कपड़ा तू ख़राब कया कहीं तू मूंखे ॿुधाया न त कचो आनो आहे हा हे मां ख़राब कया भॻुई त पाए मां भॻुमि भॻु त मां चुम पका ला बस हिते भञी मां खायां मुंहिंजो स्टाइल आहे न मां मुंहुं में हणी वरी पोइ खाईंदो आहियां अञा कचो आहे ओ चडा त उहे पकल आना तोखे मिलंदा यखनी वारे अटो होटल वारे अटो असां वटि कचा रखंदा हाणे पंहिंजी बकवास बंदि कर मूंखे इहो कपिड़नि वारो साबुण सर्फ गुल्ली जेको थर्ड वारो साबुण माचिस ॾे त मां जेको वञा हाणे न बा मां त कहिड़ी चटी पई आहे पोइ भले इहा ॻाल्हि न करदुसि मां त पोइ खाते खे ॾेसि लिखो अॼु को पोइ तुंहिंजे दुकानदार ते न चढ़ंदा असां ॿिए दुकान तो सौदो खणंदा आहियूं बस ॻाल्हि आहे न बस अॼु को पोइ तुंहिंजे दुकान ते असां न चढ़ंदा लिखो ॾेसि लिखो यार बेस्तो कंदो आहे असांखे हर टाइम तूं असांखे बेस्तो लिखे जी ॻाल्हि न ॾिस भॻो त पाण न तूं यार मां चुमियो जेको पकल आहे न मां कहिड़ी ख़बर कचो हूंदो हाणे लिखो जी ॻाल्हि बस दोस्त रे न लिखो ॾेसि यार घणो तंग न कर मूंखे मां जल्दी वञा हालत ॾिस मां कहिड़ी कई थी कचा आना रखी वेठो खपाई छा हाणे ॿुधाए बसि कपिड़नि वारो साबुण ॾे कपिड़नि वारो साबुण हा कपिड़नि वारो साबुण ॾे मूंखे छुरी काॾे वई त कचा थी वई ॿियो छा मां चुमको पकल आनो पर छुरी छा कंदे छा कंदे छो अञा कटी दे छा जे ॾिसे नथो सही आहे सॼो साबुण हिन हाणे अधु साबुण सां कपिड़ा धोई पान चरियो यार मां त हिन में फासी सरफ बि ॾे सरफ बि हा सरफ बि ॾे कहिड़ो हुजई जहिड़ो ॾे मुंहिंजो कपिड़ा सही छा टड़ी थो पिया ॾे खणी सॼी सॼी ॾे न कपिड़ा धोई न हिकु कम ईंदी न हिन में ॾुखियो आहे दाग लाजाई कोन मां चवां थो ईअं त मथां दुआ करे नी सरफ सां दाग लहिन हाणे मां त कहिड़ी चटी पई यार ॾिस तूं असांखे वाह जो टकरियो आहे तुंहिंजो ग्राहक गेड़ी असां तोहफ़ा कयो बाबा तूं इहो कर गुल्ली बि ॾे गुल्ली छा कजे निभागा अरे गुल्ली कपिड़नि खे सफ़ा लशपश कंदे मुंहिंजो कपिड़नि जो सूट ख़राबु करे छॾियो हिकु चरियो कंदो आहे असांखे वठ मार गुल्ली ॿियो इहो टाडारो साबुण बि ॾे यार पोइ त मां चवां थो त तोसां ॿियो छा खातो ख़तमु कजे पर हाणे तूं ॿ ग्राहक आहे त मां कीअं तो रख तूं वरी वॾी टिकी ॾे तो ख़बर न आहे पूरो महीनो असां तड़ी न कयो आहे थधि में अॼु असांखे तूं ईअं समझ तड़ कराए थो तड़ तूं हिकिड़ो कंदे अक जा साबुण ॾाव छा न लाथो दा तूं वॾी टिकी ॾे न मां पूरो हालत ॾिठी थी डाप ते निकिरे न हिन मूं अंडनि जी सुबुह सुबुह सां असांखे तूं अहिड़ो टकरंदो हाणे आनो भॻे पाण हाणे साईं मुंहिंजो करजो माचिस छा कंदे तड़ करे पोइ हथ सखीदुमि न गैस त सी न लॻंदो छा असां महीनो तड़ न कंदा आहियूं अॼु तोजे करे तड़ कयूं था असां वाह जो बाबा फरादी आहे वाह जो फरादी आहे 2 नंबर आहे धूड़ पाए धूड़ तूं पाए कली में विझी ॾे झोली में विझी खायूं वञ छा झोली ख़राब थी तुंहिंजी चापर में विझी ॾे छा कली बि वरी असां ख़र्च कयूं माना अलॻि करे छॾियो कचा अंडा रखी वठो इहो मां चवां थो हीअं त मां प्यार कटायां थो प्यार छो कटायां भरने बि पाण हर शइ मां चवां थो खानदानी तूं ग्राहक आहे असांखो खानदान खां वठी तूं खणंदो अचे थो तुंहिंजा अबा दादा हे हो तॾहिं कच्छ खाऊं था न त खाऊं था हालत कई थी असां सां चरिया मां वञा ईअं वञाई न थाणे ते तोखे पुलिस ते टंगे वञे तूं इहे हाणे हे वठि जेकी तूं मां हालत कई आहे हे वठि हाणे जेको आहे इहो न लिखां लिख दे न कीअं कपिड़ा सॼा ख़राब कया थी ईअं समझ ॾंड में ॾे थो तूं हा सही आहे तूं हिकिड़ो मिंट हिते बि ॾंड में खणे थो न ॾंड में खणे थो मां ॾंड में त हे मुकारो हिकु वारी कयाई न हे मुकारो हिकु मन कयाई न मां त चटी कहिड़ी पई जो आनो भॼे पाण वरी मां खां तूं चटी में हे शयूं अचे निकिर असांखे छा आहे ॿिए अंडे जो बि नुक़सानु थी मां जिद्दी आहियां तूं हल जीअं त ॿिए अंडे जो बि नुक़सानु थी मूंखे छा मां तड़ कंदो आहियां कपिड़ा वपड़ा सही थी तूं हल मां खो ई भराया अथई इहो छो दा मां बि हाणे हिन सां उस्तादी कंदुमि हर टाइम ते 10 रुपया मथे लिखंदो मां इहो ईअं सुधरंदो ॼट 5 न सही 50 सही मां बि हाणे अॻिते ईअं ई करिणो आहे टीणी तीअं सामान जेको चयो रन उहो पूरो आहे न हा सॼो पूरो आहे ख़ैरु हाणे जेको आहे रन बि मारी राज़ी त मां बि इहो समझ राज़ी आहे न छो जो हाणे पासे तड़ बड़ करे वञा थो कपिड़ू वारनि जी ख़ैरात ते